बेचेहरा औरतूं। मुंहिंजी हीअ रचना समर्पित आहे उन्हनि सभिनी भेनरुनि खे जेके पंहिंजो विञायल चहिरो अॼु बि ॻोल्हे रहियूं आहिनि। मुंहिंजे घर में ॾाॾीअ जो हिकु फोटू हूंदो हो। मूं ॾिठी हुई पर मूंखे कुझु यादि न हो। संदसि नक में ॻाढ़े मणे जी नथ हूंदी हुई। चवंदा आहिनि हूअ हिकु सुठी औरत हुई। हुन जे मुंहं में ज़बान न हूंदी हुई। कोई कुझु बि चएसि हर वक़्तु खिलंदी हुई। कपिड़ा एतिरा वेकरा पाईंदी हुई जो पाण हुन में ॾिसण में ई न ईंदी हुई। चांवठ खां ॿाहिरि हुन कॾहिं पेर न रखियो। ॿार ॼणींदे हुननि खे वॾो कंदे घर खे सुर्ॻु ठाहिण जी कोशिश में उहा आहिस्ता आहिस्ता गुम थी वई। एतिरी जो हुन जा कपिड़ा घर में घुमंदा हुआ ऐं संदसि चहिरो ॾिसण में न ईंदो हो। ख़ैर उन जी ज़रूरत बि कान हुई। जंहिं घर में आई उतां ई मरी निकिती। कॾहिं कंहिंखे ख़बर न पई त हूअ मरी वई हुई मरण खां घणो पहिरीं। मुंहिंजी माउ हिकु ख़ुददार औरत हुई। कंहिंखां कुझु घुरंदे हुनखे ख़ासी तकलीफ़ थींदी हुई। असुर खां राति ताईं घर जे जंड में घुमंदे हुन जा घणेई अहसास अटो थी विया, जंहिंजी मानी उहा रोज़ पचाईंदी ऐं खाईंदी हुई। ॻोढ़नि जो लूणु ऐं कावड़ जा मिर्च विझी। हूअ पतलून न सलवार पाईंदी हुई। हूअ बाबा सां विढ़ंदी ऐं मार खाईंदी हुई। हुन जी अखियुनि मां ॻोढ़ा न निकिरंदा हुआ। हू ॻोढ़नि जे जबल ते बि खिलंदी हुई। पर कॾहिं कॾहिं पाणीअ जे टब में देर ताईं पंहिंजो पाण ॾिसी न ॼाण छा ॻोल्हींदी हुई। औरतुनि वटि सलीक़े जो हिकु ख़ानदानी किताबु हूंदो आहे। मूं जॾहिं शादी कई मुंहिंजी माउ सभिनी खां लिकाए उहो अज़ीम किताबु मूंखे ॾिनो, जंहिंजा पन्ना ज़र्द ऐं लॻभॻि फाटल हुआ। हिन खे संभाले रखजांइ ऐं पंहिंजी धीअ खे ॾिजां। हिन सां हिकु औरत जी ज़िंदगी परवान चढ़ंदी आहे जीअं तुंहिंजी। मुंहिंजी अख में ॻोढ़ा हुआ। हूअ ज़ोर ज़ोर सां खिलण लॻी। केतिरो न घणो खिलंदियूं आहिनि ही बेचेहरा औरतूं। मूं पहिरीं ई राति उहो किताबु फाड़े फिटी करे छॾियो। पर अफ़सोस ही किताबु औरतुनि खे हर्फ़ बहर्फ़ यादि आहे। हाणे मां सलवार न जीन्स पाईंदी आहियां। कॉन्टिनेंटल डिशेस ठाहींदी आहियां। मां कहिड़ीअ ब्रांड जा कपिड़ा पायां, कहिड़ीअ ब्रांड जो बैग खणां, ही चूंडण जी आज़ादी आहे। पर मां काॾे वञां काॾे न, कंहिंसां ॻाल्हायां कंहिंसां न, या कहिड़ो कमु कयां, ही मुंहिंजा घर वारा तय कंदा आहिनि। मां कलाकनि जा कलाक आरसीअ जे साम्हूं बीही जेको कुझु बि चहिरे ते लॻाईंदी आहियां, सम्झो त कुझु न कुझु लिकाईंदी आहियां। अंदरि हीअ केर कॾहिं रुअंदी कॾहिं खिलंदी आहे। ॿाहिरि निकिरण जी फिराक में पंहिंजो पाण भञंदी आहे। अम्मा अहवाल पुछंदी आहे त मां खिलंदी आहियां। ॻोल्हींदी घणो आहियां पर पाण खे न मिलंदी आहियां। हिकु सुवाल जो जवाबु हमेशह ॻोल्हींदी आहियां। एतिरो छो खिलंदियूं आहिनि असांजे मुल्क जूं बेचेहरा औरतूं? आख़िर काॾे हली वेंदियूं आहिनि पंहिंजो पाण खां विछुड़ियल औरतूं?